अहम खबर शेयर कर रहे हैं। गुड्डू में गैर ऐलानिया लोड शेडिंग खिलाफ शिया उलमा काउंसिल के सर ते धरणो हंयो वियो आहे। सॼो ॾींहुं बिजली नाहे। रात जे वक़्तु मजलिस दौरान भी बंद कई थी वञे। मुज़ाहिरीन जे चवण आहे मजलिसुनि ऐं जुलूसनि दौरान बिजली की फराहमी सेप्को वारनि जी ज़िम्मेवारी आहे। जमील हैदरी जो ये चवण आहे। अहम खबर अवां सां शेयर कयूं पिया। गुड्डू में गैर ऐलानिया लोड शेडिंग खिलाफ शिया उलमाए काउंसिल के सर ते धरणो हंयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर सैयद वसीम शाह बुखारी। जी सैयद वसीम, छा तफ़सील आहिनि, आगाह करिए। बिल्कुल, गुड्डू में 16 खां 18 कलाक जी अणऐलानिया लोड शेडिंग खिलाफ अॼु गुड्डू जा शहरी ऐं गुड्डू जे तंज़ीमुनि जा अॻवान, शहरी सियासी समाजी तंज़ीमुनि जा अॻवान, जंहिंमें पाकिस्तान शिया उलमा काउंसिल जे सर ते एहतजाजी रैली कढे एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाजी रैली गेट नंबर 62 खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई आहे, जंहिंमें शहरनि जी वॾे अंग में शिरकत हुई ऐं शहरनि हथ प्ले कार्ड खणी बिजली वारनि ख़िलाफ़ एहतजाजी नारा आया ऐं उन्हनि जो इहो ई मुतालबो हो त बिजली जी गैर ऐलानिया लोड शेडिंग ख़त्म करे। ठीक है, मुझी मेहरबानी सैयद वसीम अपडेट करण लाइ।